Mohammad Shahbaz Sharif Saab has secured 201 votes. Mohammad Shahbaz Sharif Saab is declared to have been elected as the Prime Minister of Islamic Republic of Pakistan. जनाब स्पीकर, इसी तरीके से 1000 अरब रुपए की सब्सिडी देने के बावजूद तकरीबन साल का 500 से 600 अरब रुपए की बिजली चोरी होती है। 500 से 600 अरब रुपए की बिजली चोरी होती है। मैं घड़ी की चोरी की बात नहीं कर रहा, बिजली की चोरी की बात कर रहा हूं। मुस्लिम लीग नून जो शहबाज शरीफ 201 वोट खणी हिकु दफ़ो ॿीहर मुल्क जो नओं वज़ीर आज़म चूंडिजी वियो। सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे उमर अयूब खे शिकस्त। 92 वोट खणी सघियो। वज़ीर आज़म जी चूंड दौरान सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे मेंबरनि जो हंगामो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां सीपीए खे फ़ाल करणु ग्रेट गैप जो हिसो न थियण जो ऐलान। संदसि चवण आहे त पाकिस्तान खे वीज़ा फ्री मुल्क बणाए अमरीका सां लाॻापा ठीक कंदा, दोस्तनि में इज़ाफ़ो करे दुश्मन घटि कंदा। चीन, सऊदी अरब, गॾियल अरब अमारात ऐं तुर्किया सां लाॻापा मज़बूत कंदा। चीन सां गॾिजी सीपीए खे फ़ाल कयो वेंदो। पाकिस्तान परॾेही पॉलिसी में कंहिं ग्रेट गेम जो हिसो न थींदो। चैलेंजिस खे मुंहुं ॾेई मुल्क खे पंहिंजो मक़ाम ॾियारियो वेंदो। या कर्ज़नि मां जान छॾाइणी पवंदी या वरी कंध झुकाए हलणो पवंदो। बिजली ऐं गैस चोरी जो बार ग़रीब माण्हू पाण बर्दाश्त करे रहिया आहिनि। 1000 अरब रुपयनि जी सब्सिडी ॾियण बावजूद हर साल 600 अरब रुपयनि जी बिजली चोरी थी रही आहे। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ क़ौमी एक्शन प्लान ते सख़्तीअ सां अमल करणो पवंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ मुखालिफ़ धुर खे मीसाके मफ़ाद जी आछ करे छॾी। संदसि चवण आहे त मुखालिफ़ धुर चूंड सुधारण लाइ साण ॻाल्हियूं करे। धांधली बाबति शिकायतुनि लाइ फोरम मौजूद आहिनि। IMF खे ख़त लिखण जी कहिड़ी ज़रूरत? कॾहिं न कॾहिं ज़रूर ख़बर पवंदी त 2014 में धरणो कंहिंजे इशारे ते हयो वियो। 14 अगस्त ते मार्च शुरू थियो। हिकु ॾींहुं राज़ खुलंदो। नफ़रत जो कल्चर ख़त्म करण लाइ केतिरा ई साल लॻी वेंदा। नई हुकूमत PDM जो तसलसल ऐं फाशिस्ट आहे। जेके मखसूस सीटूं असांखे मिलण घुरिजनि उहे न मिली सघियूं आहिनि। वज़ीर आज़म, स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जी चूंड गैर कानूनी थी चुकी आहे। मुस्लिम लीग नून ऐं ॿियनि पार्टियुनि जा मेंबर फॉर्म 47 तहत ऐवान में पहुता आहिनि। जेकॾहिं फॉर्म 45 तहत नतीजो अचे हा त असांजा 180 मेंबर हुजनि हा। PTI अॻवान उमर अयूब। मुस्लिम लीग नून तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त शहबाज शरीफ जे वज़ीर आज़म थियण सां PTI वारनि खे तकलीफ़ थी आहे। मुखालिफ़ हाणे रोईंदा ऐं तड़पंदा रहंदा। मुखालिफ़नि खे तकलीफ़ आहे त किथे मुल्की हालतूं बहितर नथी वञनि। आम चुनावनि बाबति शक शोबा आहिनि त इलेक्शन कमीशन सां राब्तो कयो वञे। धांधली जो गोड़ कंदड़ चवनि त KP में बि धांधली थी आहे। पार्लियामेंट में समूरनि इत्तेहादनि शहबाज शरीफ खे वोट ॾिना आहिनि। चीनी सदर ऐं वज़ीर आज़म तरफ़ां वज़ीर आज़म जे चूंडजण ते शहबाज शरीफ खे वाधायूं। चीनी सदर शी जिनपिंग जो चवण आहे त पक आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी नई हुकूमत जी क़यादत में पाकिस्तान वधीक कामयाबियूं हासिल कंदो। पाकिस्तान ऐं चीन खे समूरनि शोबनि में लाॻापा मज़बूत करण जी ज़रूरत आहे। JY सरबराह मौलाना फजल रहमान पार्लियामेंट खे धांधलीअ जी पैदावार करार ॾेई छॾियो। संदसि चवण आहे त आम चूंडनि में धांधलीअ जा रिकॉर्ड टुटी विया आहिनि। पार्लियामेंट धांधलीअ जी पैदावार आहे। हुक्मरान मुल्क ते हुक्मरानी कंदा पर दिलियूं न खटे सघंदा। अञा ताईं ग्रैंड अलायंस जहिड़ो माहौल नाहे। नौजवान नसुल में शिदत अची रही आहे। माण्हू असेंबलियुनि मां मायूस आहिनि। जमहूरियत पंहिंजो केस हाराए रही आहे। हमेशह ॾाढ खे ॾाढी तसवुर कयो वेंदो। सदारती चूंडुनि लाइ पार्लियामेंट जो गॾियल इजलास 9 मार्च ते तलब। हुक्मरान इत्तेहाद जे अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे महमूद खान अचकज़ई में मुक़ाबलो थींदो।
पीपी सेनेट जी ॿिनि सीटुनि लाइ जाम सैफुल्ला धारे जे ऐं असलम अबड़े खे नामज़द करे छॾियो। वरी वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त सदारती चूंडुनि में अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी कामयाब थी वेंदो। मकानी इदारनि में वधीक तरमीम जी ज़रूरत हूंदी त मुस्लिम लीग नून न पर सिंध असेंबली कंदी। मुस्लिम लीग नून शायदि सिंध जे मकानी निज़ाम मां मुतासिर थी पंजाब लाइ मुआहिदो कयो आहे। वधीक बहितरी जी ज़रूरत हूंदी त पाण कंदा। कंहिं मुआहिदे जी ज़रूरत नाहे। अमन अमान क़ाइमु करणु संदनि पहिरीं तरजीह आहे। टंडे इलाहा जो मशहूर टिकटॉकर अली हैदर शीदी रोड हादसे में फौत। अली हैदर शीदी हुसरी बरसा रोड हादसे में दम धणी हवाले कयो। ऐं पाकिस्तान सुपर लीग जी मैच में मुल्तान सुल्तान्स कराची किंग्स के 20 रन्सुनि तां शिकस्त ॾेई छॾी।